अस्सलाम वालेकुम नाज़रीन, स्पोर्ट्स टॉक विद वक्त में अवां खे भली कार चऊं था। पाकिस्तान खे ऑस्ट्रेलिया हथां में बदतरीन शिकस्त थी आहे। गुज़िरियल ॾींहुं पाकिस्तान मां जेके उमेदूं लॻायूं वयूं हुयूं उन्हनि ते उन्हनि पूरो न लथा ऐं पाकिस्तान जी समूरी टीम 302 रन ते ढेर थी वई। कल बाबर आज़म जी कप्तानी, अजीब व गरीब बाबर आज़म जी कप्तानी हुई। बैटिंग पिच ते बाबर आज़म टॉस खटे पहिरियों बॉलिंग करण जो फ़ैसिलो कयो ऐं ऑस्ट्रेलिया जी टीम छा त बैटिंग कई ओपनरनि वार्नर ऐं मार्श पाकिस्तानी बॉलरनि खे ॾींहं जा तारा ॾेखारे छॾिया। 259 रन्सनि जो ओपनर पार्टनरशिप उन्हनि जोड़े करे तारीख़ रक़म करे छॾी। 368 रन्सनि जे टारगेट पुठियां पाकिस्तानी टीम जी जेका शुरूआति हुई उहा त ज़बरदस्त रही। 134 रन्सनि जी शुरूआति पाकिस्तान खे मिली। उनखां पोइ अब्दुल्ला शफ़ीक़ जे आउट थियण खां पोइ पाकिस्तान जी उहा रवायत बरक़रार रही। मुसलसल पार्टनरशिप न हुजण करे 20-30 रन्सुनि जी पार्टनरशिप थियण खां पोइ विकेट किरंदे पाकिस्तान जी टीम 302 रन्सुनि ते ऑल आउट थी वई। मूंखे त अफ़सोस आहे त बाबर आज़म जी जेका कप्तानी आहे या जेका हुनजी बैटिंग आहे हू दुनिया में नंबर 1 बैट्समैन हींअर बि आहे। कल्ह ICC तरफ़ां जेका बैटिंग जेका रैंकिंग जारी कई वई उन ते बाबर आज़म पहिरें नंबर ते आहे। पर अफ़सोस चवणो थो पए त बाबर आज़म एशिया कप खां वठी हिन वर्ल्ड कप में बाबर आज़म जी उहा परफॉर्मेंस ई कोन्हे। सिर्फ़ु इंडिया ख़िलाफ़ु हुन 50 ठाही आहे। उनखां पोइ 4 मैचूं बाबर आज़म हिन वर्ल्ड कप में खेॾी चुको आहे ऐं सिर्फ़ु हुन जूं 65 रन्सूं आहिनि। इहा कप्तान जी कारकर्दगी आहे। उनखां अलावा रिज़वान खां अलावा ॿिया जेके बि बैट्समैन आहिनि उन्हनि जी बि का ख़ासि कारकर्दगी न आहे। अब्दुल्ला शफ़ीक़ वरी बि सुठे अंदाज़ में खेॾे पियो। इमामुल हक़ बि अॼु ज़िम्मेवाराना हिकिड़ी इनिंग्स खेॾी पर हू मैच न खटाए सघिया। बहरहाल पाकिस्तान खे 4 मैचनि में 2 में शिकस्त थी आहे। ऑस्ट्रेलिया कामयाबी हासिलु कई आहे। ऑस्ट्रेलिया पॉइंट्स टेबल ते पाकिस्तान खां 4 नंबर वारी जेका पोजीशन आहे उहा बि खसे वरिती आहे। पाकिस्तान 5 नंबर ते हिन वक़्तु आहे। पाकिस्तान जो ईंदड़ मैच अफ़गानिस्तान सां आहे। पाकिस्तान खे हाणे कुझु अलॻि ई सोचणो पवंदो छो जो 4 मैचनि में 2 में हुनखे शिकस्त थी आहे, 2 में हुन कामयाबी हासिलु कई आहे। जेकॾहिं अञा बि पाकिस्तान खे 1 या अधु शिकस्त थिए थी त पोइ त पाकिस्तान जे अला हाफ़िज़ आहे ऐं हू मोटी अचनि थी। छो जो ईंदड़ 5 मैचनि में पाकिस्तान खे घटि में घटि 4 मैचनि में त लाज़मी कामयाबी हासिलु करणी आहे। उनखां पोइ बि जेकॾहिं ॿी का टीम एतिरियूं मैचूं खटे थी अचे त पोइ रन रेट जे हिसाब सां उनजो मुक़ाबिलो थींदो त केरु टॉप 4 में सेमीफाइनल जे ठाहिण में शामिलु थिए थो। सो पाकिस्तान जी टीम कल्ह कोशिशि कई बहरहाल, पर बाबर आज़म या जेके ॿिया जेके बैट्समैन आहिनि उन्हनि खे अञा ज़िम्मेवारीअ जो मुज़ाहिरो करणो पवंदो। स्पेशली बाबर आज़म खे, हू कप्तान आहे। हू इन सूरत हाल में उनखे घुरिजे त हू टीम खे सहारो ॾिए ऐं हू 5, 8, 10, 18 रन्सूं या 20 रन्सूं ठाहे करे पवलिन जेको हुननि जो वञण वारो जेको रवायत आहे उनखे बि टोड़े। सो फ़िलहालु एतिरो ई। इंशाल्लाह वरी अवां सां मिलिबो।